जंहिंजी नानी निभागी तंहिंजा ॾोहिटरा कहिड़ा ॾातार थींदा। दोस्तो, हिकिड़े हमराह जो कंहिं नौजवान औरत सां इश्क थी वियो। ॿिन्ही जा माइट संदन इन इहे ॻाल्हि में राज़ी न हुआ। लाचार भॼण जो प्रोग्राम रिथियाऊं। मुक़रर थियल राति मर्द औरत जे घर ॿाहिरां आयो। तय थियल इशारनि ते महबूबा बि घर जी चाउंठ ओरांघे निकिती। कुतनि जी बाहुड़ थी, सौचो थी वियो, चोर चोर थी वई। जेसी ताईं घर भाती घर संभालीन ऐं सम्झनि त छाजी चोरी थी आहे, तेसी ताईं हुननि खे विथी मिली वई। भरवारे ॻोठ में मर्द जो संगती हुयो, जंहिंजो घर पर ॿाहिरो हुयो। उनखे अची उथारियाऊं। जंहिं सवारीअ लाइ ॾाची ॾींदे ताक़ीद कयनि त ॾाची ॾियांव थो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजो त ॾाची अथव नानीअ खरी। जिते पाणी ॾिसंदी उते वेही रहंदी ऐं पोइ उथण में ॾाढी गीह कंदी। तंहिं करे पाणीअ वारे पासे खां न काहे वञजोसि। ॾाचीअ ते ॿई चढ़ी रवाना थिया। तेसी ताईं पोयनि बि घर संभाले वरितो। रातो वाह पेराडू अची विया। बतियूं ऐं लठियूं खणी पेरे सां निकिरी पिया। सॼी राति बुख उन ते हलण खां पोइ सिज उभरियो त ॾाचीअ खे पाणी नज़र आयो ऐं लड़ी पई। सवारनि घणो ई झलियुसि, पर खेनि झल ई न ॾिनई। ड्रोही पाणीअ वटि वञी पहुती। पाणी पी ड्रोही हणी वेही रही। उथण जो नालो ई न वरिताई। एतिरे में पेरी बि रंद खणी अची वेझा पयनि। मर्द जीअं ई कारे डांद जे मालिकनि खे ॾिठो, तीअं ॾाचीअ खे उथारण लाइ ॾाढा धक हयांईसि। ॾाची चवे त तूं थींदो केरु आहीं जो मूंखे उथारींदे? ॾाची न उथी। हीअ मुड़ुस बि कुटे कुटे साणो थियो त बेज़ारीअ मां तलवार कढी पहिरीं ॾाचीअ जी सिसी लाथईं, पोइ माईअ खे मारियईं। तेसी ताईं मालिक बि अची पहुता ऐं अची झलियाऊंसि। राजूणो फ़ैसिलो हलियो। पटेल खांइसि पुछो त तो ॾाचीअ खे इन लाइ मारियो त उहा ड्रोही हणी वेही रही। माई छो मारे? उहा त तो लाइ सभु कुझु छॾे निकिती हुई। सबबु ॿुधाईंदे चवण लॻो त ॾाचीअ जे मालिक मूंखे चयो हुयो त ॾाची नानीअ खरी अथई, पाणीअ खां पासो कराइजांइसि न त वेही रहंदई। ॾाचीअ जे नानीअ ते छिक करण मूंखे मारायो। जेका मूंसां भॼी निकिती हुई, तंहिंजो ॼणियो औलाद ज़रूर मथसि छिक करे वञे हा ऐं हिकु ॾींहुं मूंसां बि ईअं ई थिए हा जीअं तव्हां सां थियो। तंहिं करे खेसि मारे विधुमि। माण्हुनि वज़ाहत ख़ातिर पुछियुसि, तो इन करे खेसि मारियो? वज़ाहत ॾींदे चयईं, हा, जंहिंजी नानी निभागी तंहिंजा ॾोहिटरा कहिड़ा ॾातार थींदा। मतिलब त पीउ माउ जे अख़लाक जो असरु सिधो सौं औलाद ते पवंदो आहे। इन लाइ पंहिंजे औलाद जी परवरिश सोची सम्झी करणु घुर्जे। उमेद करियूं था त हीउ वीडियो बि अव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदव। पंहिंजे दोस्तनि खे कमेंट्स में मेंशन बि कयो ऐं जॾहिं बि कमेंट्स लिखो त तफ़सील सां ज़रूरु लिखंदा करियो। अव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे मोकल ॾियो। अल्लाह वाही।